सोसाइटी जा ॿार कीअं था खेॾनि, किरी न पाए ईअं ही बस। वालेकुम सलाम, क्या कर रहे हो सब? खेल रहे खड्डे में? खड्डे में पाँव नहीं खिसके, ऐसा नहीं कि खड्डा नहीं, पड्डा कर रहे हैं हम लोग। खड्डा कर रहे हो आपस में? धक्का बक्का नहीं देना किसी को, ये खतरनाक खड्डा है। सही है, सही चाल है, खुश आयो खैर तब सही है, मजे में। हाँ चाल करना, हाँ ये पीप वजह सही है बस, ठीक है ओके। ये कंहिं ज़माने में कम्युनिटी सेंटर हो जो हींअर मुकम्मल तबाह थी चुको है, अंदर कुछ न रहियो है कम्युनिटी सेंटर। ईअं हुयो त हिते मुफ़्त इलाज थींदो ग़रीबनि जे लाइ, दवाऊं फ्री में मिली वेंदियूं हुयूं, पर हाणे मुकम्मल वीचारो तबाह थी चुको है पुरानी बिल्डिंग। हीअ जेको रोड है इहो वञे थो शाहनवाज़ ॻोठ, हीअ शाहनवाज़ ॻोठ थो वञे, ऐं हू जेको परियों आहे उहो D1 वारो रोड आहे। दोस्तों ही पिपरीअ जो क़ब्रिस्तान है, तमामु वॾो क़ब्रिस्तान है, ऐं हिते जेके 22 ॻोठ आहिनि उतां जा जेके माण्हू आहिनि उते पंहिंजा जेको आहे सो प्यारा हिते ई दफ़न कंदा आहिनि। हीउ वॾो क़ब्रिस्तान आहे, मां तव्हांखे वेझे खां ॾेखारियां, अंदरि त नथा हलूं, बाक़ी ॿाहिरां तव्हांखे मां विज़िट करायां। पिपरीअ जो वॾे में वॾो क़ब्रिस्तान हीअ आहे, ऐं मेन ही D1 रोड आहे, होॾां परियां शाहनवाज़ ॻोठ आहे, हिते मेन रोड ते ही क़ब्रिस्तान आहे, नसीराबाद जे मुंडे में अॻिते हलूं था। ऐं ॻोठ 22 ॻोठ त मां तव्हांखे नथो ॾेखारे सघां, बाक़ी जेके मेन रोड आहिनि जेके 22 ॻोठनि खे पाण में ॻंढनि था उहे मां तव्हांखे हींअर ॾेखारे रहियो आहियां, ऐं उन्हनि मां हिकिड़ो रोड ही बि आहे। पिपरी सिंधी ॻोठ में असां दाख़िल थी चुका आहियूं। 22 ॻोठनि जा माण्हू हिन चौक ते ईंदा आहिनि सामान वग़ैरह वठण। हिते चौक ते जेको आहे हर सामान खपंदो आहे, भाॼी टिकी, खाइण पीअण जो सामान, पकोड़ा समोसा सभु। ही मुंहिंजे पोयां तव्हां जेको फुटबॉल ॾिसो था, इहो फुटबॉल ग्राउंड आहे पिपरीअ जो मेन, जेको वॾो तव्हां ॾिसी रहिया आहियो। अॻिते हलूं था, ऐं अॻिते जेको आहे सो बिन क़ासिम स्टेशन आहे, जेका तमामु ई घणी क़दीमी आहे, पुराणी आहे, उहा बि मां तव्हांखे ॾेखारियां थो। हीउ सॼो पिपरी ग्राउंड सॼो वेंदो आहे सिंधी ॻोठ जो। हीउ आगा विलायत जी कैबिन आहे, मांडी आहे, अलाए न आहे, वेठो आहे खिले थो। हीउ तुंहिंजो तरीक़ो आहे पढ़ियल लिखियल थी करे मांडी थो हलाए? बंदि साईं आगा विलायत प्यारो दोस्त असांजो, हिन नंढड़ी कैबिन आहे, पढ़ंदो बि आहे ऐं पंहिंजो ही कारोबार भी कंदो आहे। मुंहिंजो थोरो बिन क़ासिम स्टेशन हाँ ॿियो ख़ैरु आहे न, अचां थो रेल जी फुट पहिरीं इहो चांवर गोदाम आहे, पोइ हिते कंहिं टाइम हलंदी रेल त हितां चांवर गोदाम जूं ॾे वेंदी, ऐं ॾिसो फुट पहिरीं मां तव्हांखे ॾेखारियां। हीअ जेकी फुट पहिरीं आहे साम्हूं होॾे चांवर गोदाम आहे, हलंदी हुई, ऐं रेल हितां चांवर खणी ईंदी हुई, ख़बर न आहे किथां बरा ही रेल भी कंहिं टाइम हेॾे हलंदी हुई। हाणे मां तव्हांखे ॾेखारियां थो बिन क़ासिम स्टेशन। हीअ जेको रोड आहे इहो साम्हूं जेको आहे सो पिपरी बिन क़ासिम स्टेशन ॾांहुं वञी रहियो आहे, ऐं पिपरी बिन क़ासिम स्टेशन जेको आहे दोस्तों ही बिन क़ासिम स्टेशन आहे, जेकी पिपरीअ जी स्टेशन आहे, ऐं हिते कहिड़ियूं रेलियूं बीहंदियूं आहिनि का ख़बर न आहे। मां थोरो मालूम कयां थो। साईं हिते कहिड़ियूं ट्रेनियूं बीहंदियूं आहिनि का ख़बर आहे? शाह लतीफ़, मेहरान, अवामी ऐं लोकल। शाह लतीफ़, मेहरान, अवामी ऐं लोकल। लोकल KCR कराची सर्कुलर रेलवे। अच्छा, शाह लतीफ़ त वेंदी आहे मीरपुर ख़ासि जी, ठीकु आहे। ऐं पंहिंजो ॿी कहिड़ी चयो मेहरान किथे वेंदी आहे? लास्ट ख़बर न आहे, हैदराबाद तक त वेंदी आहे। हाँ मीरपुर ख़ासि ताईं वेंदियूं न, माना लाड़काणे वारे पासे एॾे न वेंदियूं आहिनि, ऐं कोटड़ी ताईं वेंदियूं आहिनि। हाँ दोस्तों बिल्कुलु ईअं आहे, ऐं कोटड़ी ताईं ही ट्रेनियूं हितां वेंदियूं आहिनि। टाइमिंग छा आहे उहो बि मां तव्हांखे ॾेखारियां थो, बोर्ड लॻो पियो आहे। किथे? अच्छा मथे वञूं था।
ही वेहण जे लाइ सुठी जॻह आहे। हिते माण्हू टेबलूं जीअं ॾिसो था नौजवान परे खां वेठा आहिनि, ईअं ई फुट पहिरियों पंहिंजो बेंचूं ठहियल आहिनि सीमेंट जूं जेके वेहंदा आहिनि, हिते फर्श ते बि वेहंदा आहिनि ऐं पंहिंजो हवा खणण जे लाइ ईंदा आहिनि। तमामु घणो हिते माना मौज़ो हवादार लॻो पियो आहे ऐं पंहिंजो सूर ॾुख दर्द हिक ॿिए खे जेको आहे सो वंडण जे लाइ बि ईअं न साईं? हाँ बिल्कुल यही जगह है। हिते ईंदा आहिनि ऐं पंहिंजो सूर पंहिंजो पाण जेको आहे दोस्त जेके वेझड़ा हूंदा आहिनि उहे हिक ॿिए खे सूर दर्द ॾुख तकलीफ़ूं ॿुधाईंदा आहिनि। सो साईं बिन कासिम स्टेशन आहे। बाक़ी को ऑफिसर मूंखे नज़र न आयो हिते जंहिंसां ॻाल्हाइजे या तव्हांखे रेल जे बारे में पुछा कयां सां ऐं तव्हांखे इंफॉर्म करे सघां। सो हुनजे लाइ माज़रत बहरहाल ही पिपरी बिन कासिम स्टेशन आहे ऐं हितां कोटड़ी ताईं गाॾी वेंदी आहे। रेल जेकी दोस्त ॻाल्हि कयो कोटड़ी ताईं वेंदी आहे। ही साईं आहे अली मोहम्मद ॻोठ ऐं असांजो पिरी प्यारो दोस्त आदिल कुरैशी साहब असांजो इंतज़ारु करे रहियो आहे। साईं बिस्मिल्लाहियूं वॾी महिरबानी लख थोरा तकलीफ़ जे लाइ माज़रत कुर्ब साम्हूं हलिजे वियो साईं अली मोहम्मद ॻोठ आहे न? अच्छा पोएं पासे ते कहिड़ो? ठाहिर जो मतिलबु छा थींदो साईं? अच्छा ठाहिर बलोच ठीकु आहे। ठाहिर माना बलोच माण्हू हीअं सभु जिते बकरी ॿधी पई ठीकु आहे। अच्छा सही ठीकु माशाल्लाह। हीअ बकरियूं तव्हां जूं साईं? वाह ज़बरदस्त साईं। बकरियूं बि धारियो न ऐं साईं जी नंढड़ी बैठक आहे उते हलिजे थो। साईं सां कचहरी कबी ऐं पोइ वरी तव्हां खां बि इजाज़त वठबी। बिस्मिल्लाह। अच्छा दुकान आहे सरदर्द को? ठीकु गाॾी हेॾे बि आया न दुकान खां रस्ते खां। बिस्मिल्लाह। साईं अस्सलाम वालेकुम। प्यारा खुश आयो? ख़ैर तबियत सही आहे? मज़े में? ख़ैर आहे। वियो बिजली हूंदी आहे हिते? कीअं कपिड़ा कंदा आहियो सिलाई? बिजली हले थी? माना सोलर ते त नथी हले न इहा मशीन? बिजली ते ई आहे न? सोलर ते बि आहे। कमु सिखी वेठा आहियो न? माना सही आहे। महिरबानी वियो खारो न थिए जर जो पाणी, खारो न थिए जर जो पाणी, मिठड़ो मुंहिंजे घर जो पाणी। सिंधू सारो पवतर प्यारो, सिंधू सारो पवतर प्यारो, टींजर ऐं मंसूर जो पाणी। धाड़ेल वॾो रहज़न चइबो साईं, धाड़ेल वॾो रहज़न चइबो, चोराए जो भर जो पाणी। निमक हरामी उन सां विढ़ंदो, निमक हरामी उन सां विढ़ंदो, पीअंदो जंहिंजे दर जो पाणी। सर सब्ज़ रहे सारी सिंधड़ी, सर सब्ज़ रहे सारी सिंधड़ी, खुश्क न थिए नहर जो पाणी। तहज़ीबो तमदन जा वारस, तहज़ीबो तमदन जा वारस, हाणे पचायो तर जो पाणी। सारी सिंधड़ीअ सां गॾु आदिल, सारी सिंधड़ीअ सां गॾु आदिल, थर खे घुरिजे थर जो पाणी। खारो न थिए जर जो पाणी, मिठड़ो मुंहिंजे घर जो पाणी। दोस्तों मां कोशिशि इहा ई कंदुसि त पंहिंजे तर में पंहिंजे इलाइक़े में जिथे जिथे शाइर दोस्त रहनि था या के रागी रहनि था ऐं ॿिया बि जेके दोस्त जेके तमामु VIP शख़्सियतूं उन्हनि खे मां पंहिंजे विलोग में आणियां। जीअं अॼु मां साईं आदिल कुरैशी साहब खे पंहिंजे विलोग में आंदो ऐं असांखे करणु खपे नौजवाननि खे जंहिं इलाइक़े में रहनि था उन्हनि जो फ़र्ज़ु थो थिए त पंहिंजे इलाइक़े जे शाइरनि खे अदीबनि खे या XYZ जेके बि वॾियूं शख़्सियतूं जेके इंसानी ख़िदमत करे रहियूं आहिनि शाइरीअ जे वसीले या ॿिए वसीले, उन्हनि खे पोस्ट वसीले पंहिंजे सोशल मीडिया ते बि आणनि, उनजो इलाइक़े जो नालो बि रखनि त जीअं दुनिया खे ख़बर पइजी सघे त यार हिन इलाइक़े में बि को सुठो शाइर, सुठो अदीब, सुठो रागी, सुठो ॻाइणो ऐं सुठी शख़्सियत रहे थी पई। ईअं न साईं? सो मां इहो पंहिंजो फ़र्ज़ु थो सम्झां, इन जे करे मां इहो सिलसिलो शुरू कयो आहे। साईं शुरूआत साईं आदिल कुरैशी खां कई आहे। सो हीउ नंढिड़ो व्लॉग हुयो जेको मूं तव्हांखे ॾेखारियो
उम्मीद कयां थो तव्हांखे पसंदि आयो हुजे, आयो हूंदो। ऐं मां तव्हां खां वठंदुमि इजाज़त जेॾा पेर तेॾा ख़ैर।